अस्सलाम स्टूडेंट, हाउ आर यू? कीअं आहियो तव्हां सभु? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां शुरू कंदासीं द लास्ट सरमन ऑफ होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सेकंड पैराग्राफ। उहो आहे हितां खां। But with time, as many people started accepting his message and converting to Islam. But with time, जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, as many people started accepting his message, घणा माण्हू हुन जो पैगाम क़बूल करण लॻा and converting to Islam ऐं इस्लाम खे क़बूल करण लॻा. The Quraysh became more aggressive and started making attempts on his life. The Quraysh became more aggressive. Quraysh अञा वधीक गुस्से में अची विया and started making attempts on his life ऐं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जा दुश्मन थी विया या उन जा मुखालिफ़ थी विया. Hence, when the Holy Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam got positive signals from Yathrib, accompanied by his faithful friend Hazrat Abu Bakr Siddiq radiyallahu ta'ala anhu, migrated there. When the Holy Prophet Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam got positive signals from Yathrib, जॾहिं असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुस्बत इशारा अचण लॻा. यथरब यानी उन वक़्त जो मदीने खे शहर खे पहिरियां यसरब चवंदा हुया, उन खां पोइ उन जो नालो मदीनो रखियो. Accompanied by his faithful friend Hazrat Abu Bakr Siddiq रज़ियल्लाहु ताला अन्हु, migrated there. हुन जे प्यारे दोस्त साथी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु तरफ़ां त तव्हां हेॾां हिजरत करे अचो. After 8 days journey, 8 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ he reached the outskirts of Yathrib on 28 June 622 AD. 8 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ he reached the outskirts of Yathrib. ही यसरब शहर जे ॿाहिरां पहुता on 28 June 28 जून 622 AD 622 हिजरीअ में. But he did not enter the city directly. पर ही सिधो संओं शहर में दाख़िल न थिया. He stopped at a place called Quba. ही हिकिड़ी जॻह ते तरसिया जंहिंखे कुबा चयो वञे थो. A place some miles from the main city. हिकिड़ी उहा जॻह जेका कुझु मील परे हुई शहर खां. And built a mosque there. हिननि उते हिकु मस्जिद ठाही. Next. On 2nd July 622 AD, 2 July 622 AD, the Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam entered the city. पाण सॻोरा sallallahu alaihi wasallam शहर में दाख़िल थिया. This event is known as Hijra. हिन मौक़े खे हिजरा जो ॾांडो ॾिनो वियो and marks the beginning of the Islamic calendar. ऐं इन खां पोइ इस्लामी कैलेंडर शुरू थियो. Yathrib was soon renamed Madinatul Nabi, literally city of the Prophet. यथरब जो जल्दी नालो मटियो वियो या रखियो वियो मदीनतुल नबी, जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे सिटी ऑफ प्रॉफिट, नबियुनि जो शहर. बट नबी was soon dropped. जल्दी नबी उन मां हटायो वियो and its name became Medina, meaning the city. सिर्फ़ु इन जो नालो रखियो वियो मदीना, जंहिंजी माना आहे हिकु शहर. At the time of arrival of the Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam in Medina, at the time of arrival of Holy Prophet sallallahu alaihi wasallam in Medina, मदीने शहर में पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां the city had 4 broad group of people. शहर में उन वक़्तु 4 वॾा ग्रुप माण्हुनि जा रहंदा हुया. There was the Muslims. उन्हनि में मुस्लमान हुया, including those who were from Medina and those who had immigrated from Mecca. Including those who were from Medina. उनमें उहे शामिल हुआ जेके मदीने जा रहाकू हुया and those who had immigrated from Mecca. ऐं उहे बि हुया जेके मके खां हिजरत करे आया हुया. Then उन खां पोइ there was the hypocrites. उन्हनि में हिकिड़ा
जेको आहे सो मुनाफ़िक हुआ, दैट इज़ दोज़ हू हैड embraced इस्लाम इन नेम ओनली, जिन्हनि सिर्फ़ु नाले जे लाइ इस्लाम क़बूल कयो हुयो, बट एक्चुअली वर अगेंस्ट इट, पर उहे उन्हनि जे या इस्लाम जे ख़िलाफ़ हुया। Additionally, there were the people from Aus and Khazraj. उन्हनि में आद ऐं खजरत जा माण्हू शामिल हुया, who were still pagan but were likely to accept Islam. उहे काफ़िर हुया पर जल्दी हुननि इस्लाम खे क़बूल कयो। Finally, there were the Jews. ऐं आख़िरी जेको हुया यहूदी हुया, who were huge in numbers. उहे तमामु घणी तादाद में मौजूदु हुया, and formed as important community there. ऐं उन्हनि जी हिकु ख़ासि हुते हिकु तबिक़ो हुयो, कम्यूनिटी हुई। In order to ensure that all these people lived peacefully with each other, in order to ensure ऐं इहो यकीन करण जे लाइ that all these people lived peacefully with each other, उहे हिक ॿिए सां अमुन सां उते रहंदा, the holy prophet हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम invited the leading personalities of all the communities to discuss this matter. पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम invited the leading personalities, त हुननि दावत ॾिनी हुननि जे अहम शख़्सियतुनि खे of all the communities, सभिनी कम्यूनिटीज़ खे to discuss this matter, त इन ते डिस्कस या बहस कयो वञे। He wanted the different groups to reach a formal agreement for harmony among the communities and for the security of the city Medina. He wanted to different group to reach a formal agreement. ही चाहे पियो त हिकिड़ो आम जेको आहे सो हिकिड़ो मुआहिदो कयो वञे, एग्रीमेंट कयो वञे for harmony among the communities for the security of the city of Medina. मदीनी शहर जे हिफ़ाज़त जे लाइ He succeeded in drawing up the constitution of Medina. ही कामयाब थी विया मदीनी जो आइन ठाहिण में, also known as the Charter of Medina, जंहिंखे नालो ॾिनो वियो मिसाक़े मदीना, through which a kind of understanding was developed among all the communities living in Medina. इन जे तहत सभिनी कम्यूनिटीज़ जे विच ते हिकु अंडरस्टैंडिंग, हिकु भाईचारो क़ाइमु थी वियो जेके बि मदीने में रहनि पिया। एंड मेंशन द राइट्स एंड द ड्यूटीज़ ऑफ द मुस्लिम, जंहिंमें लिखियलु हुयो इट मेंशन द राइट्स एंड ड्यूटीज़ ऑफ मुस्लिम, इन में लिखियलु हुयो त कहिड़ा हक़ ऐं कहिड़ा ड्यूटीज़ कम आहिनि मुस्लमाननि जा। एंड द जूज़ ऑफ मदीना, ऐं मदीने जे यहूदियुनि जा। गेव फ्रीडम ऑफ रिलीजन, हुन में सभिनी खे पंहिंजे मज़हब जो आज़ादी ॾिनी वई। एंड प्रोहिबिटेड एनी अलायंस विद द आउटसाइड एनिमीज़, ऐं उन में हुयो कंहिं बि ॿाहिरीं सां जेको आहे सो ॿाहिरीं दुश्मन सां प्रोहिबिटेड, कहिड़े तरीक़े सां हुन सां निपटजे या हुन सां विढ़जे। It also declared that any dispute would be referred to the Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam for settlement. इन में इहो बि हुयो वाज़ह थियलु हुयो त कहिड़ो बि झगड़ो थींदो उहो पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो फ़ैसिलो कंदा। इन लेटर ईयर्स, अॻिलनि सालनि में ही यूनिफाइड द डिफरेंट अरब ट्राइब्स अंडर इस्लाम, हिन जेको आहे सो सभिनी खे इकठे कयो मुख़्तलिफ़ अरब जे ट्राइब्स खे इस्लाम जे हेठि। कैरिड आउट सोशल एंड रिलीजियस रिफॉर्म्स, उते जेको आहे सो समाजी ऐं फलाही कम थियनि पिया। एंड एडमिनिस्ट्रेटिव डेवलपमेंट दैट फर्दर कंसोलिडेट द इस्लामिक कम्यूनिटी इन मदीना, ऐं उते हिकु डेवलपमेंट, एडमिनिस्ट्रेटिव डेवलपमेंट क़ाइमु थी वई त जीअं इस्लामिक कम्यूनिटी ऑफ मदीना त जीअं उनखे बहितर बणाए सघिजे। इन द ईयर 10 एज द होली प्रॉफिट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंडरटुक हिज फेयरवेल पिलग्रिम टू मक्का। 10 एज, हाणे एज जो आहे हे हूंदो आहे इस्लाम खां पोइ हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं मके खां मदीने अचे थो, उन खां पोइ जेको इहो हिजरी शुरू थिए थी उनखे एज सां
डिनोट कयो वञे थो। The Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam undertook his farewell pilgrim to Mecca. आखिरी हज अदा कयो मक्के में. This farewell pilgrim is one of the most significant historical events for the Muslim, for it was the first and the last pilgrim made by the Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam. This farewell pilgrim is one of the most significant historical event. ही जेको आखिरी हज हुयो पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ख़ासि जेको आहे मौक़ो हुयो फॉर द मुस्लमाननि जे लाइ. फॉर इट वाज द फर्स्ट एंड लास्ट पिलग्रम, छो त ही पहिरियों ऐं आख़िरी हज हुयो मेड बाय द होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कयो हुयो असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. एज वेल एज इन एनी ओकेजन, उन सां गॾु उन वक़्तु when he taught Muslim how to perform the hajj, त उन वक़्तु जेको मुस्लमाननि इन मां सिखियो त हज कीअं कजे. मोर एवर उन खां पोइ इट वाज ड्यूरिंग दिस हज, हिन हज जे दौरान that he delivered his last sermon in the Urna valley of Mount Arafat. हिन पंहिंजो आख़िरी ख़ुतबो ॾिनो उर्ना वैली माउंट अरफात जबल ते on the 9th of Zulhaj, 10 Zulhaj ते 10H 6 March 632 AD. There was countless Muslims present with the Holy Prophet during this last pilgrim when he delivered his last sermon. There were countless Muslim, उते लातादाद मुसलमान मौजूद हुया present with the Holy Prophet sallallahu alaihi wasallam during his last pilgrim, हुन जे आख़िरी हज दौरान when he delivered his last sermon, जॾहिं हिननि पंहिंजो आख़िरी ख़ुतबो ॾिनो. हाणे बाक़ी ही लास्ट वारो बचो आहे, हिन खे असां हिकु ॿियो वीडियो में शूट करे ऐं तव्हांखे अपलोड कंदासीं. आई होप त तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वियो हूंदो सिंधी मीनिंग ऐं इंग्लिश बि.